नाज़िन भिरिया रोड का पका चांग वेंदड़ लिंक रोड की हालत खराब है। ही रोड बिन डिवीजनन ऐं 3 ज़िलनि खे मिलाए थो, पर हुकूमती बेध्यानी सबब ट्रैफिक लाइ आज़ार ऐं अवाम लाइ परेशानी जो सबब बणियल है। उन हवाले से शरफुद्दीन कीरियो वधीक अपडेट करे रहियो आहे। असां हींअर भिरिया रोड का पका चांग वेंदड़ लिंक रोड ते मौजूद आहियूं। ही रोड जेको आहे सो 3 ज़िलनि ऐं 2 डिवीज़ननि खे मिलाईंदड़ रोड आहे, पर हिन जी हालत जेको आहे सो सफ़ा ख़राब लगी पई आहे। रोड केतिरनि ई सालनि खां ही न आहे ठही सघो। अचो त उन सिलसिले में हितां जे रहवासियुनि ऐं रोड ते सफ़र कंदड़ ड्राइवरनि ऐं शेयरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। असांखे त हींअर ख़ैर सां माना मूंखे हींअर 23 साल हले थो मुंहिंजी उमिरि खे। 23 सालनि खां करे जीअं असां ठहियो आहे त ॾिठो आहे त जेको वरी हे ईअं माना हिनजी न का तब्दीली थी आहे, न को ठहियो आहे, न ई का पथर, न ई का हे खॾो खॿो जेको आहे इहो बंदि थियो आहे। ॿुधाई ग़रीब माण्हू आहे, को ॾिसंदो त अॼुकल्ह पैसो आहे कोन, फसल विया तबाह थी। ॿुधाई को डिलीवरी आहे जो कीअं माना वॾा वॾा माण्हू वञनि था बची था वञी वेही रहनि पंहिंजे घर में। रोड रही का बि सूरत का भॻो पिया सभु रोड जेके सवारियूं ख़तमु माना त वञूं था अचूं था माना फुर लॻी पई आहे। न जो खणूं था कागज़, पुलिस चई तव्हां कागज़ छो खयां आहिनि, ऐं जो न ॾींद चवंदा तव्हां कागज़ खणी अचो। बाबा खणी ईंदासीं असां शइ फुरिजी तावन नथा कनि। हे रस्ता रोड भॻा पिया आहिनि, काफ़ी टाइम थी वियो आहे। मींहंनि में बि काफ़ी रोड विया आहिनि, हलिया भॼी टुटी पिया आहिनि। को बि तावन नथा कनि हिन रोड तां। काफ़ी टाइम लॻी थो वञे, जेको 10 मिंटनि जो रस्तो पके ताईं आहे पुॼण में 3 कलाक लॻी था वञनि। पुॼे पुॼे उन खां पोइ चोरी चकारी ॿिन्ही रोडनि सां थी थियनि कनि, पंहिंजे फुर्ती थी वञे। इनखे ठाहियो ॾाढी तकलीफ़ आहे। गाॾियूं अचनि वञनि थियूं, हिक ॿिए में लॻनि थियूं, मोटर साइकिलूं गाॾियूं ॾिठ को किथे बीठी आहे, को किथे बीठी आहे। सॼो रोड पटियो पियो आहे। छा कयूं असां? अञा का शइ भॼी थी पए। कल्ह बि हिते हिकिड़ी जो एक्सल भॼी पियो, असांजो ई स्पेंडल अॻियां भॼी पियो। छा कयूं? गाॾियूं हलनि तॾहिं न। भिरिया रोड खां वठी पके ताईं तमामु बेकार में बेकार आहे। इन में वॾो माण्हुनि खे, आवाम खे, ग़रीबनि खे तकलीफ़ आहे। को बीमारी आहे, सभु ॻाल्हि आहे। को कार ते मज़ूर अचे थो, ॿार बच्चो को टायर पंचर थी वियो, उन खां बाद में फुर ज़बरदस्त आहे। हींअर बि छोकिरे खे फुर करे वेठो के गोलियूं हथनि राजपुर जेके हिन रोड सां। हितां जे रहवासियुनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं, जन जो इहो चवणु हो त ही रोड जेको आहे सो केतिरे अरसे खां न आहे ठही सघियो, जंहिंसां हादसा ऐं पुरूं ऐं चोरियूं जेको आहिनि उहो रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हिननि आला इख़्तियारनि ऐं हुकूमत सिंध खां मुतालबो कयो आहे त ही रोड जल्द खां जल्द ठारायो वञे, त जीअं असां सफ़री सहूलियतूं हासिल करे सघूं। कैमरामैन कामरान अली सां गॾु शरफुद्दीन कीरियो, SS न्यूज़ भिरिया रोड।